हसन बुलेटिन की शुरुआत में अमासा खबर शेयर कंदासीं कराची में गैर कानूनी तौर तरसियल अफगानन के पंहिंजे ॾेह मोकिलण जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं 142 गैर कानूनी पनाह वरतल शहरनि ते ॿधल काफ़िलो चमन बॉर्डर तरफ़ रवानो कयो वियो हो। अवां खे अपडेट कयूं त कराची में गैर कानूनी तौर तरसियल अफगाननि खे परॾे ॾे मोकिलण जो सिलसिलो जारी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया काफ़िले जे जेकबाबाद ट्रांसिट पॉइंट ते पहुचण ते अफगाननि जो बहितरीन इस्तक़बाल बि कयो वियो। जेकबाबाद ट्रांसिट पॉइंट वटि मेडिकल, खाधे ऐं रिहाइश खां सवाइ ॿियनि सहूलतुनि जे ज़रूरतुनि जो बंदोबस्त कयो वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं त कराची में गैर कानूनी तौर तरसियल अफगाननि खे पंहिंजे ॾे मोकिलण जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं 142 गैर कानूनी अफगान शहरनि ते ॿधल काफ़िलो चमन बॉर्डर तरफ़ रवानो कयो वियो। काफ़िले जी जेकबाबाद ट्रांसिट पॉइंट ते पहुचण ते अफगाननि जो बहितरीन इस्तक़बाल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सीली जो कराची में गैर कानूनी तौर ते तरसियल अफगाननि जी जेके निकाली वारो सिलसिलो जारी आहे। कराची डिवीज़न जी जेकी एडमिनिस्ट्रेशन आहे इंतज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। PIDC वटि जेके पुराणी हाजी कैंप आहे उते ऐं जो PID जो इलाइक़ो आहे उनमें बि जेको ॿ धारदार जेके आहिनि उहे कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। अॼु गुज़िरियल ॾींहुं जेके आहिनि जेकी पधराई जारी कई वई आहे अॼु त गुज़िरियल ॾींहुं कराची डिवीज़न जी जेकी इंतज़ामिया आहे उन तरफ़ां 142 गैर कानूनी अफगानी शहरी आहिनि उनखे उन ते मुश्तमिल जेको काफ़िलो आहे उहो चमन बॉर्डर तरफ़ रवानो कयो वियो आहे। काफ़िले खे जेकमबाद ते ट्रांसिट पॉइंट जो क़ाइमु कयो वियो आहे उते रोकियो वियो जिते जेकी गैर कानूनी तौर मुल्क में तरसियल अफगानी आहिनि उनखे जेकमबाद ट्रांसिट पॉइंट ते मेडिकल, खाइण पीअण ऐं रिहाइश समेत ॿियूं जेके सहूलतूं बि फराहम कयूं वयूं। गैर कानूनी जेके अफगानी आहिनि उनखे जेकमबाद ट्रांसिट पॉइंट ते जेको उहो तरसायो वियो, जंहिंखां पोइ हीउ जेको काफ़िलो आहे हिन वक़्तु उहो चमन बॉर्डर तरफ़ उनखे रवानो कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे कराची जी इंतज़ामिया तरफ़ां 142 जे गैर कानूनी अफगानी आहिनि उन्हनि खे पंहिंजे मुल्क जेको आहे वापसि करण लाइ जो कराची खां चमन तरफ़ जेको काफ़िलो 142 गैर कानूनी अफगाननि जो उहो हिन वक़्तु जेकमबाद खां चमन तरफ़ रवानो थी वियो आहे। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सॼी सिंध में जेकी कैंपूं बि क़ाइमु कयूं वियूं आहिनि अफगाननि खे गिरफ़्तार करे उते जमा कयो पियो वञे, जंहिंखां पोइ उन गैर कानूनी अफगाननि खे चमन जे जेको आहे उहो बॉर्डर ज़रिए अफगानिस्तान वापसि कयो पियो वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।